ज़िंदगी जे सफ़र में मुसाफ़िरी कंदे राहनि में केतिरनि ई माण्हुनि सां मुलाक़ातूं थींदियूं आहिनि ऐं नवां दोस्त बि सफ़र में गॾिजी पवंदा आहिनि। पंहिंजी मंज़िल ताईं पहुचंदे कुझु वक़्त लाइ मोहबतनि ऐं कुर्बतनि जो वापारु जारी सारी हूंदो आहे। हर हिकु शख़्स पंहिंजो सफ़र पूरो करे वरी कंहिं नई वाट ते नई मंज़िल ॾांहुं रवानो थींदो आहे। पर कुझु अहिड़ा दोस्त बि सफ़र में शामिल थी वेंदा आहिनि जेके थोरे ई वक़्त में दिलनि में घरड़ा जोड़े वठंदा आहिनि ऐं कॾहिं बि न विसरंदा आहिनि। हिन ॾुखोईंदड़ जहान में ऐं अणखुट सफ़र में मौजूदा दौर जे हवाले सां कोई कंहिंजो नाहे। अॼुकल्ह हिन इंसाननि जी बस्ती में तक़रीबन मफ़ात जूं दोस्तियूं हूंदियूं आहिनि, पर मुंहिंजे महबूब दोस्तनि जी कतार में सभ खां प्यारो दोस्त, साथी, हमदर्द, ॾूरां ई इलाइक़े खां बठोरी जी सरज़मीन ते नौकरी जे हवाले सां आयल मुंहिंजो दिलफ़रेब दोस्त दाऊद जोखियो, जंहिं थोरे ई वक़्त में एतिरियूं त मोहबतूं ऐं कुर्बतूं अर्पियूं जो कॾहिं महसूसु कोन थियो त दाऊद मूं लाइ को नओं दोस्त आहे। हमेशह पंहिंजाइप जो रवैयो रखंदड़, पंहिंजो हर ॾुख सूर सलींदड़ ऐं ज़िंदगी जे हर कमुकार लाइ मूंखां राय वठणु ज़रूरी सम्झंदो हो। मोहबतनि जो अणखुट खज़ानो भा दाऊद जोखियो ख़ूबसूरत ख़ूबियुनि जो मालिक हुअण सां गॾोगॾु सचो माण्हू हो। कचहरियुनि जी रौनक में इज़ाफ़ो कंदड़ भा दाऊद हर वक़्तु पंहिंजे भाइटे महबूब अली जोखियो जो ज़िक्र कंदे उन सां मोहबत जो एतिराफ़ कंदो हो ऐं पोइ ईअं ई वक़्त जी भले भले हलंदी रही। ज़माने जा ॾींहं मुसाफ़िर ट्रेन में लहंदा ऐं चढ़ंदा विया। हिकु ॾींहुं आउं मस्जिद मां अॻी निमाज़ पढ़ी ॿाहिरि निकितसि त मोबाइल जी बेल वॻी। स्क्रीन ते आयल नंबर बा दाऊद जो हुयो। कॉल अटेंड कंदे हैलो कयुमि त भा दाऊद हाऊं फाड़ींदड़ ओछगारूं ॾेई रोई रहियो हो ऐं सुॾकंदे संदसि ज़ुबान में इहे लफ़्ज़ मस निकिता त भा मुश्ताक, मुंहिंजो भाइटियो महबूब अली मूंखां हमेशह लाइ विछड़ी अहिड़ी त डिघी निंड सुम्ही पियो आहे जो मुंहिंजूं उभ ॾारींदड़ उछंगारूं बि हिन खे इन निंड मां जॻाए नथियूं सघनि। इहा ख़बर ॿुधी मुंहिंजी दिलि जो चमन बि उजड़ी वियो। महबूब जे अणमुदाइते मौत संदसि घर बातिन समेत दोस्तनि जा दिल बि झोरे छॾिया हुआ। महबूब अली जी ज़िंदगी बचाइण ख़ातिर दाऊद पंहिंजे वस आहर काफ़ी कोशिशि कई हुई। उन जे बीमार थियण बाद दाऊद पारां उनखे असरा इस्पताल हैदराबाद में दाख़िल करे संदसि मथां 10 लख खां वधीक ख़र्च पिणु करे चुको हो, पर रब जी ज़ात पंहिंजी रज़ामंदी तहत महबूब खे हमेशह लाइ आरामी करे छॾियो। उनखां तक़रीबन 1 महीनो अॻु भा दाऊद जे सर मथां शफ़क़त जो हथ रखंदड़ अमड़ बि वफ़ात थी वई हुई। उन सदमे मां अञा आजो ई न थियो हो जो मथां महबूब बि हमेशह लाइ रुसी वञी मिठी निंड सुम्ही पियो। भा दाऊद जे मथां ॼण सदमनि जा पहाड़ किरी पिया हुआ ऐं कुझु वक़्त लाइ पाण खे अकेलाई में महसूसु करणु लॻो हो, पर दर्दनि जा पथर ढोहींदे जीअंदो रहियो। हिमालय जबल जहिड़ा हौसला रखंदड़ भा दाऊद ॾुख जी घड़ी खे मुड़ुस थी गुज़ारे छॾियो। अमड़ जे विछोड़े ऐं भाइटे जे अणमुदाइते मौत संदसि जीउ झोरे छॾियो हो, पर दाऊद दिलि जो मज़बूत इंसानु हो जंहिं पंहिंजे हौसलनि खे संभालींदे वक़्त जी रफ़्तार सां अॻियां वधंदो रहियो। अॼु बि पंहिंजे प्यारनि खे यादि करे नेणे नीर वहाईंदो रहंदो आहे ऐं इहे ई दुआऊं ॾींदो रहंदो आहे त मौला हुसैन ऐं पंजतन पाक जे सदके
अल्लाह पाक मरहूमन के जन्नत अल फिरदौस में आला मकाम अता फरमाए।